नाज़े पीरो लाशारी में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि मेहरान टीवी जे सॾ ते ॻोठ उमर चांडियो खां सकाफ़ती रैली कढी। उनावाए सां पेश आहे मोहम्मद सलीम गाॾे जी हीअ रिपोर्ट। पीरूलाशारी जे ॻोठ उमर चांडियो खां पीरूलाशारी ताईं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि पारां मेहरान टीवी न्यूज़ जे स्लोगन पढ़ो लिखो नशो छॾियो सिंध सवारियो तहत सकाफ़ती रैली कढी वई। असां वॾी ख़ुशी ऐं ज़ोर ऐं शोर सां मल्हाईंदा आहियूं। जेको असां ईद खां पोइ वधीक असांखे हिन जो इंतज़ारु हूंदो आहे। जीअं ईद ईंदी आहे त ॿार नवां कपिड़ा वठंदा आहिनि, संभरंदा आहिनि, तीअं असांखे हिन ॾींहं जो वॾो इंतज़ारु हूंदो आहे बेसब्री सां। जीअं हीउ ॾींहुं अची वेंदो आहे त हर शहर में अजरकुनि जा ऐं टोपियुनि जा ऐं ॻाढ़नि झंडनि जा रंग रंग निकिरी ईंदा आहिनि। सो हीउ एकता ॾियारो असां वॾे शौक़ु ऐं शान ऐं सकाफ़ती सां मल्हाए रहिया आहियूं। असांजे शहर पीरूलाशारी में रैली कढी आहे जेको असांजो सकाफ़ती ॾियारो आहे ऐं असांजी हिकिड़ी क़िस्म जी ईद आहे। असां ईद ते हर साल असां धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं ऐं असां मेहरान टीवी सां गॾु जेको असां इहो प्रोग्राम कयो आहे ऐं करे रहिया आहियूं। जीअं त असांजी ईद आहे, असांजो सकाफ़ती ॾियारो आहे। पढ़ो लिखो नशो छॾियो सिंध सवारियो मेहरान टीवी सां गॾु। असां जेको प्रोग्राम ही रखियो आहे सिंधी सकाफ़त जो ॾियारे जे हिसाब सां। सिंधी सकाफ़त असांजी हज़ारें साल पुराणी सकाफ़त आहे ऐं इनखे उजागर करण लाइ असां ही तकरीब रखी आहे। सिंधी सकाफ़त जी माना त घणे दोस्तनि खे ख़बर हूंदी त सिंधी सकाफ़त जी माना जेको सो असांजी रहणी कहणी या असांजो वेस लिबास वग़ैरह वग़ैरह उन में अची था वञनि। असांजी ॿोली आहे सिंध बाबुल इस्लाम आहे, सिंध हज़ारें सालनि खां पुराणी आहे ऐं सिंधी सकाफ़त जो ॾियारो अॼु असां मल्हायो इन रीत सां। पढ़ो लिखो नशो छॾियो सिंध सवारियो। कैमरामैन शाज़िन गाॾाई सां गॾु मोहम्मद सलीम गाॾाई, मेहरान टीवी न्यूज़ पीरूलाशारी।